मदीने में वक्त जा वडेराई सरदार नबी से के चल प्यारन गरीबन के उथार ये बिलाल ई सोएबी सलमान ये गरीब मिस्किन असांजा नौकर इन्हनि खे उथार पोइ असां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं। हदीस में अचे थो नबी से दिल में इरादो फरमायो तो ये गरीब मिस्किन क़ुरान पढ़ण वारा तालिब पाण ई उथी वञी पासे ते वेठा त भली साईं जन इन्हनि वॾेरनि खे वाइज़ कनि तबलीग कनि। अल्लाह खे इहा ॻाल्हि गवारा न लॻी। अल्लाह साईं फरमा वला तत्रुदिल लज़ीन यदऊन रब्बहुम बिल गदाति वल अशी। ओ मुंहिंजा महबूब जेके फ़क़ीर मिस्कीन क़ुरान पढ़ण वारा तालिब तुंहिंजे आॾो वेठा आहिनि इन्हनि खे न उथार। इन्हनि वॾेरनि सरदारनि जी काई ज़रूरत कान्हे का। मां रब खे इन्हनि फ़क़ीरनि जी ज़रूरत आहे जेके राति ॾींहुं अल्लाह खे यादि था कनि क़ुरान था पढ़नि पिया इन्हनि खे न उथार। साईं उन्हनि खे वरी पंहिंजे भरिसां विहार। साईं जन इरादो फरमायो ठीकु आहे भला मां थो उथी वञा वञी ॿी जाइ ते इन्हनि खे वाइज़ कयां तबलीग कयां। अल्लाह खे इहा ॻाल्हि बि गवारा न लॻी। अल्लाह साईं फरमा वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिल गदाति वल अशी। मुंहिंजा महबूब इन्हनि फ़क़ीरनि मिस्कीननि ग़रीबनि तालिबनि खे उथारण जी त तोखे इजाज़त न आहे पर तोखे बि उथण जी इजाज़त न आहे। तूं बि इन्हनि सां वेह। तूं बि इन्हनि ग़रीबनि क़ुरान पढ़ण वारनि सां वेह। वॾेरनि सरदारनि सां तोखे वेहण जी इजाज़त न आहे। साईं फरमा ठीकु आहे भला वाइज़ में तबलीग में मुंहिंजो तवजो ई ध्यानु हेॾे वॾेरनि ॾे हुजे। अल्लाह खे इहा ॻाल्हि बि गवारा न लॻी। अल्लाह साईं फरमायो वला तदुइनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया। मुंहिंजा महबूब वाइज़ में तबलीग में तुंहिंजो तवजो ऐं ध्यानु हिननि वॾेरनि सरदारनि ॾे हुजे इन जी बि तोखे इजाज़त न आहे। तुंहिंजूं अखियूं हुजनि त बिलाल ॾे हुजनि तुंहिंजा निमाणा नेर हुजनि त सोएब ऐं सलमान ॾे हुजनि। मां रब थो हिननि जे दिलनि खे ॼाणा त हिननि जी तोसां केॾी मुहबत आहे। मुंहिंजा महबूब रुॻो तूं हिननि ॾे निहारीं थो त हिननि जी बुख बि लही थी वञे हिननि जी उञ बि लही थी वञे। हू वॾेरा सरदार मफ़ाद परस्त ते हुननि ॾे निहारी न तोखे कम इहे ईंदा तुंहिंजे मथां जान क़ुर्बान करण वारा इहे आहिनि। नारे तकबीर अल्लाह अकबर शान मुस्तफ़ा शान सहाबा जिंदाबाद। मुंहिंजा मोहतरम साथी हिननि फ़क़ीरनि मिस्कीननि क़ुरान पढ़ण वारनि तालिबनि खे हकार जी नज़र सां न ॾिसो। अल्लाह वटि हिननि जो वॾो मक़ाम अथव। बादशाह हुयो मजनून खे चरिया लैला कारी ॾंद हिन जा वॾा तोखे मां हिन खां वधीक हसीन ऐं जमील माई पारायां थो छॾ लैला जी पचर। मजनून जी अखियुनि में पाणी अची वियो। बादशाह खे चई बादशाह तूं पंहिंजे नज़रुनि सां थो लैला खे ॾिसीं जेकर मजनून जे नज़रुनि सां लैला खे ॾिसंदे त काइनात में लैला जहिड़ी माई तोखे न मिलंदी। मुंहिंजा मोहतरम साथी हिननि फ़क़ीरनि मौलवियुनि खे बादशाह जे नज़रुनि सां न ॾिसो मजनून जे नज़रुनि सां हिननि खे ॾिसो। ही आलुल्लाह अथव आलुल क़ुरान हुम आलुल्लाह ही क़ुरान वारा ई ख़ुदा जा वली अथव। दुआ कयो अल्लाह ताला असांखे इन्हनि सां मोहबत नसीब फरमाए। माशाअल्लाह इहो या हज़रत साईं सिबगतुल्लाह जोगी साहब जेके असां करख खुज़दार बलोचिस्तान जे तरफ़ ख़तमुल क़ुरान जे हवाले सां वञी रहिया हुआसीं। हीअं जबलनि खे ॾिसी करे साईं जन चयो त हाणे अल्लाह पाक जे इन ताक़त खे कुदरत खे ॾिसण जे लाइ लथासीं। अल्लाह पाक खां दुआ अल्लाह असांजे सफ़र खे आसान फ़रमाए। सभु साथी असांजे लाइ दुआ घुरिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।